संगारो बनाईंदी हाणे टेली कॉन्फ्रेंस के किताब करण लाइ जीएसएम कौमी नवाज जब चेयरमैन मोहतरम सलमान खान कुरैशी गुजारिश कंदुसि त तव्हां सां मुखातिब थियो मोहतरम सलमान खान कुरैशी। ए जमाना शिकायत कौमी कॉन्फ्रेंस में आयल समूरन मेहमानन के भलीकार चवां थो। जीएसएन जीए साईं जीएम सैयद जीए शहीद बाबा बशीर खान सिंध में अफगानी पनाहगीरन समेत गैर कानूनी समूरन धारन जी नेकाली लाइ अज कौमी कॉन्फ्रेंस में गड थिया आहियूं त जीअं गडियल सलाह मशवरे ऐं कौमी वधीअ सां फैसला करे सिंध में दारी आबादकारी खिलाफ हलंदड़ जिदोजहद के वधीक मुनज़िम करे सिंध जी वजूद ऐं बका लाइ सुठा नतीजा वठी सघूं। कौमी कॉन्फ्रेंस में शरीक साथियों सिंध मां अफगानी पनाहगीरन के वक्त जा हुक्मरान कढण लाइ तैयार न आहिनि। तोड़े जो सुप्रीम कोर्ट जो वो वाज़ेह ऐं चिटो फैसलो आयल आहे त सिंध में सॼे मुल्क मां अफगानी पनाहगीरन के वापस पंहिंजे मुल्क मोकिलियो वञे। उन जे बावजूद सिंध जा हुक्मरान सुप्रीम कोर्ट जे फैसले ते अमल कराइण लाइ तैयार न आहिनि। तंहिं करे पुरअमन सियासी जिदोजहद जी ताक़त सां सिंध में मौजूदा धारियुनि जी लोथ खिलाफ सिंध में हर नंढे वॾे शहर में तारीख़ी जिदोजहद जी शुरूआत करे छॾी आहे। अहिड़ी जिदोजहद ज़रिए वक्त जे हुक्मराननि खे मजबूर करे अफगानी पनाहगीरन समेत समूरन गैर कानूनी धारियुनि खे सिंध मां निकाली ॾियारे सिंध खे निजात ॾियारी वञे। उन हवाले सां सखर नवाबशाह में हज़ारे माण्हुनि जी भरपूर रैलियुनि खां पोइ अॼु हिते हैदराबाद प्रेस क्लब ते गॾु थिया आहियूं त जीअं गॾियल सलाह मशवरे सां मुस्तक़बिल में नई हिकमत अमलियूं जोड़े कंहिं जिदोजहद खे वधीक सगारो बणाइजे। मां सभिनी उन्हनि दोस्तनि जो महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे मान ॾिनो। आख़िर में चवंदसि वतन में भी असां बेवतन हक़ घुरूं था त कंध था कबिन पंहिंजी धरती भी पंहिंजी ना दिल न हारे वियो दिल भरो पंध आहे अञा अॻ भरियो रीढ़ जी पीढ़ जी था जियूं ज़हर जा ढुक था विख विख पियूं पंहिंजी धरती भी पंहिंजी ना। मेहरबानी। ए शहीद तो साहब